जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो त मेयर में शहीद अरशद रांझानी जे क़त्ल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण खिलाफ़ वारसनि ऐं SUP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। शहीद अरशद रांझानी जे वारसनि SUP पारां कारकुननि हथनि में झंडा प्ले कार्ड वारसनि मंसूर रांझानी, बदर रांझानी, ज़ुल्फ़कार रांझानी, रफ़ीक मुमताज़, निसार रांझानी, हबीबुल्लाह सियाल, SUP आसिफ रांझानी जी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहीद अरशद रांझानी क़त्ल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण खिलाफ़ दुआ चौक खां एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरीन मेयर जे घंटाघर चौक वटि मेयर प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरना आया। उन मौक़े ते शहीद अरशद रांझानी जे माइटनि रांझानी बिरादरी जे माण्हुनि सख़्तु नारेबाज़ी कई ऐं हिननि चयो त PP हुकूमत साज़िश तहत कातिल रहीम शाह खे केस मां आज़ादु करणु चाहे थी। सॼी सिंध जे एहतिजाज बावजूदु हुकूमत शहीद अरशद रांझानी जे क़त्ल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करणु कातिलनि खे बचाइणु चाहे थी। हिननि घुर कई त शहीद अरशद रांझानी जे क़त्ल केस दहशतगर्दी कोर्ट में हलाई वञे। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु अब्दुल वहीद मैसर, रिपोर्टर सोच TV न्यूज़ मेयर।